4-5 साल पहिरीं जी कहाणी मां यादि करणु चाहियां थी। सोढी साहिबा जो छा रूटीन हूंदो, ॾींहं में छा छा कंदियूं हुयूं, सुबुह कीअं थींदी हुई, कमकार कीअं थींदो हो। पहिरीं त उहो 5 साल पहिरीं वारी सोढी साहिबा खे ॼाणणु चाहियां थी मां। अच्छा, थैंक यू। पहिरीं त मां त जॾहिं सुरमी में न आयल हुई जी ॻाल्हि करे रहिया आहियो तव्हां, त तॾहिं त असां सुबुह जो सवेल उथंदा आहियूं, जे कमकार घर जा बनी जा, ऐं वरी घर वारनि खे ॾिसणु, बचनि खे बि टाइम ॾियणु, वरी इहो असां में माना पहिरीं वारी सोढी तव्हां सम्झो ॿुधो पिया त इहो ई हुई। इहे हुई। अच्छा, पोइ जॾहिं सोढी अची वई 3 साल पहिरीं सुरमी में, सुरमी डेवलपमेंट सोसाइटी सां तालुक़ु थियो सोढी साहिबा जो, हाणे कीअं ॾींहुं गुज़रंदो आहे ऐं केतिरो कॉन्फिडेंस आहे जेको सुरमी में अचण खां पोइ तव्हांखे मिलियो आहे? हींअर त अलाही शुक्र आहे, मूंखे काफ़ी माना मूं में शौर बि आहे, हिमत बि आहे, ऐं मां पाणे फ़ैसिला कंदी आहियां, पंहिंजे कमेटी खे पाण माना अॻियां खणी ईंदी आहियां, उन्हनि जे मसइलनि ते ॻाल्हाईंदी आहियां। इहो सभु ट्रेनिंग मूं सुरमी में ई सिखी आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। सो तव्हां तमामु कमेटी जे मसइलनि खे तव्हां एड्रेस कंदा आहियो? जी, मूंखे काफ़ी अहिड़ा इशू आहिनि जो मुंहिंजे साम्हूं ईंदा आहिनि, मुंहिंजी कमेटी जे हिसाब सां जेको कोली कमेटी आहे उन जा काफ़ी अहिड़ा इशू आहिनि जेको मुंहिंजे साम्हूं ईंदा आहिनि, ऐं मां उन्हनि ते ॻाल्हाईंदी आहियां। ऐं असांजो कानून जेको आहे माना जेको पुलिस बि काफ़ी मदद कंदो आहे, मां ॻाल्हाईंदी आहियां, सच जो ऐं हक़ जो आवाज़ु उथारींदी आहियां। छो त सुरमी हमेशह हक़ जो ऐं सच जो ई आवाज़ु उथारियो आहे। जेको चेंज आहे, जेको फ़र्क़ु जेको लॻे थो तव्हांखे, उहो कहिड़ो तव्हां ॿुधाईंदो पंहिंजी पहिरीं जी ज़िंदगी ऐं हाणे सुरमी में अचण खां पोइ जी ज़िंदगी में? पहिरीं त असांजियूं ॾिसो औरतूं जेको आहिनि उहो ईअं खुले मुंहुं ऐं खुले आम न घुमंदियूं हुयूं, ख़ासि करे माना घूंघट खां अलावा। मां हींअर वेठी आहियां ॾिसो चैनल ते त सुरमी जे करे ई वेठी आहियां। मूं में शौर ॾिनो आहे, मूं में हिमत ॾिनी आहे, ऐं मां पुठिते पियल हिकिड़ी अहिड़ी ॻोठाणी माना न्याणी हुअसि जंहिंमें को बि अहिड़ी ट्रेनिंग न हूंदी हुई। त हाणे ॾिसो मां चैनल ते तव्हां ताईं पुॼायो आहे, तव्हां ख़ूबसूरत भेणूं आहियो, माशाल्लाह तव्हां बि प्यारा पिया लॻो। त तव्हांजी मुलाक़ात थी, तव्हां सां इहो ईअं माना हर वक़्तु मूंखे जिथे किथे मैडम पाण सां गॾु रखियो आहे। ऐं ख़ासि करे असांजियूं औरतूं आहिनि ईअं खुले आम सरेआम माना मुंहुं खोले न वेंदियूं आहिनि, उन्हनि जो हमेशह घूंघट कढियो वेंदो आहे ऐं घूंघट में ई ॻाल्हाईंदियूं आहिनि। असांजी इहो ज़िंदगी हुई। सोढी साहिबा तव्हां पढ़ाई कई कॾहिं? जी, पहिरीं त मां सुरमी में अचण खां पहिरियों इहो ई तव्हांखे हिकिड़ो ख़ुशख़बरी ॿुधायां थी त मां पढ़ियल हुई कोन, ऐं हाणे अलाए शुक्र आहे मुंहिंजो पुटु आहे, 8 साल जो पुटु आहे मुंहिंजो, ऐं 14 साल जी मुंहिंजी संदसि न्याणी आहे। हा, ऐं तंहिंखां पोइ बि माना हाणे हू मूंखे पढ़ाईंदा आहिनि। हाणे मां 8वीं क्लास में पढ़ंदी आहियां। इहो सभु ट्रेनिंगूं ऐं इहो मूं में माना जेको तालीम न हुजण जो सबूत बि सुरमी आहे। ऐं मां उनखे इहो ई चवां थी सिंध गवर्नमेंट खे त असांजी माना सपोर्ट करे असांखे माना अहिड़ो असांजो ख़ूबसूरत हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जेको असां ख़ासि करे ॾिसो त मां सोढी कोरी पहिरीं त कोयलो हुईसि। मां चवंदी आहियां इस्लामाबाद जॾहिं मां वेंदी हुअसि न तॾहिं मां ईअं चवंदी हुअसि अदी जे नाले, मां एतिरी ख़ूबसूरत बि न हुअसि पर अलाह साईं चवंदो आहे त कंहिं ख़ूबसूरत माण्हू सां को माण्हू जुड़े थो त हुन में ख़ूबसूरती अची थी वञे। मां पहिरियां जी तस्वीरूं तव्हांखे सेंड बि कंदसि, ॾेखारींदसि, तव्हां ॾिसंदो न त मुंहिंजियूं बिल्कुलु माना ब्लैक तस्वीरूं आहिनि। ऐं इहो शौर, इहो हिमत, इहो हौसलो का बि न हुई। त मां सिंध गवर्नमेंट खे एप्लीक करियां थी ऐं रिक्वेस्ट करियां थी त अहिड़नि इदारनि खे सपोर्ट करे ऐं अॻियां हाणे असां जहिड़ी भेणनि ऐं पुठिते पियल केतिरियूं ॻोठाणियूं आहिनि जंहिंखे असां शौर ॾियूं ऐं सुरमी में ऐं उन्हनि खे असां अॻियां आणियूं। जीअं करे मां अॼु सोढी कोली वेठी आहियां, यकीन मञो मुंहिंजे घरवारे त मूंखे काफ़ी सपोर्ट कई, पोइ इन खां पोइ बि माना मुंहिंजे घरवारे काफ़ी मुंहिंजे लाइ ऐं ग़लति सोच कई। पोइ हुनखे मां सम्झाईंदीसि त माण्हू ईअं चवंदा त सोढी सुरमी में वई आहे त हाणे ख़ूबसूरत थी वई, हुनखे हर को माण्हू पसंदि करे थो, हर चैनल ते ॻाल्हाए थी। त मुंहिंजे घरवारे खे अहिड़े दिमाग़ मां ॻाल्हियूं विहारनि, हुनजे मथां तेज़ाब हारे छॾे सोढी जे चहिरे ते त चहिरो सड़ी वञे। त अहिड़ा असां सां थींदा आहिनि त तॾहिं जे करे असीं गवर्नमेंट खे माना रिक्वेस्ट करियूं था त असांखे बि सपोर्ट करे ऐं असांजे इदारे खे। उहे शयूं कीअं ॾिसंदा आहियो त अॼु तव्हांजा ॿार जेके तव्हां स्कूलिंग न करे सघियो, अॼु तव्हांजा ॿार स्कूलिंग करे रहिया आहिनि, पढ़ी रहिया आहिनि, तव्हांखे पढ़ाए रहिया आहिनि, हीअ अॻियां हिनखे ख़ूबसूरत ॾाढी शइ थी रही आहे। सो उनखे कीअं था ॾिसो ऐं अॻियां जेके तमामु जेको ॻोठु आहे उनखे कीअं पढ़ियल लिखियल तसवुरु था कयो? असांजो ॻोठु जेको आहे न हुन में हाणे त पहिरियां त ॾिसो न्याणियूं पढ़ंदियूं कोन हुयूं,
ऐं अधी जेको मारवी ॻाल्हि कई आहे तव्हांखे त काफ़ी ॻोठ आहिनि जंहिंमें छोकिरियुनि खे पाबंद रखियो वेंदो आहे, पढ़ायो न वेंदो आहे। जीअं करे मां पाण खे बि मां पाण ते ई खणां थी ॻाल्हि त हाणे त असां में वाक़ई में माना सुठो शाहूर बि आयो आहे, असांजी नियाणियूं पढ़नि बि पियूं ऐं किथे ॾिसो कॉम्पाउंडर आहिनि, डाक्टर बि थी वियूं आहिनि, अलाए शुक्र आहे, ऐं सिलेंडर बि थी वियूं आहिनि, अलाए शुक्र आहे। तो हीअ सभु इहे जेको इदारा हूंदा आहिनि न उन्हनि काफ़ी ॻोठनि खे सपोर्ट कई आहे। त मां इहो ई मां रिक्वेस्ट करियां थी तव्हां सभिनी भेणनि खां ऐं सिंध गवर्नमेंट सां त इदारनि खे सपोर्ट करणु खपे। अहिड़ा इदारा ख़ासि करे जेको असां जहिड़ी बेअबोझ भेणनि खे ॻाल्हाइणु सेखारे ऐं उन्हनि में शाहूर ॾिए, उन्हनि में हिमत ॾिए ऐं तव्हां भेणनि ख़ूबसूरत प्यारी भेणनि ताईं पुॼाए।